गौसपुर में अवां ताईं ख़बर पहुचायूं जिथे ॻोठ बहादुर महर में महर ऐं सब्ज़ोई बिरादरी में खूनी तकरार ॿीहर कर खंयो आहे जॾहिं त धुरियुनि जे हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे ऐं इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया गौसपुर मां जिथे ॻोठ बहादुर महर में महर ऐं सब्ज़ोई बिरादरी में खूनी तकरार ॿीहर कर खंयो आहे जॾहिं त धुरियुनि जे हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे जॾहिं त इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। गौसपुर में अवां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया जिथे ॻोठ बहादुर महर में महर ऐं सब्ज़ोई बिरादरी में खूनी तकरार ॿीहर कर खंयो आहे जॾहिं त धुरियुनि जे हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे। नतीजे में इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। तफ़सील मालूम कंदासीं गौसपुर में बरकत भयो खां। जी बरकत वधीक छा अपडेट्स आहिनि आगाह कजो। जी बरकत वधीक छा अपडेट्स आहिनि। जी बरकत वधीक छा अपडेट्स आहिनि आगाह कजो। जी जी बेशक बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त दुरानीमार थाणे जी हद ॻोठ बहादुर खान महर में सब्ज़ोई ऐं महर बिरादरी ऐं सब्ज़ोई बिरादरी में हमदर्द खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो आहे। ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो हिन वक़्तु बि हलंदड़ आहे। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। वाक़े वारे हंधि पुलिस हिन वक़्तु ताईं न पहुची सघी आहे। वाज़े रहे त ॿिन्ही धुरियुनि में कुझु वक़्तु अॻु चौपाई माल जी फुरत जहिड़ो थियो हो जंहिंमें सब्ज़ोई बिरादरी जा 2 माण्हू ऐं महर बिरादरी जो हिकु माण्हू गोलियुनि जो खाज बणिजी चुका हुआ। ताज़ो सब्ज़ोई बिरादरी हथियार बदन ॻोठ बहादुर महर में पंहिंजी ज़रई ज़मीन में चौपाई माल जो चारो कंदड़नि ते सब्ज़ोई बिरादरी हथियार बदन हमलो करे ॾिनो आहे। हिन वक़्तु बि ॿिन्ही धुरियुनि में वक़्ते वक़्ते खां फायरिंग जी ॾे वठि जारी आहे। जी ठीक है बरकत वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।